जो दरिया अदा हिन वाला छो था फिरंदा हुआ असां के दिखाण जे लाइ सोट चक्र तू इजाजत दे न इनन सा एड़ो अशर कया जो बस वक्त आए तो यो कंदासीं अचो हाणे असांजो हिते बीहण बेकार आहे जेकॾहिं अञा बि बीहंदासीं न तो आलिम वारनि जो शक वधी वेंदो ऐं असां पंहिंजे मक़सद में कामयाब न थी सघंदासीं पोइ जेका संगत जी सलाह वरी कहिड़ी असां पंहिंजे घर वञूं था तूं पंहिंजे घर वञ अदा मूंखे इहो त ॿुधायो बादल में तव्हांजो कमु कहिड़ो आहे बादल में कहिड़ो कमु आहे बादल जी शादी कराईंदासीं तूं त मोट करो था गुलू सही थो चए बादल जी शादी कराईंदासीं हाणे ॿुधी न हल न रो मुझे दिया न रो मुझे दिया न रो अल्लाह वडो आ वो भलाई कंदो वो रहम करण वारो आ तोखे एतरी गलती जी एडी वडी सजा न दींदो मासी तो मुझे शादी कराए छड़ मुझे शादी मां बाकी जिंदगी मलूक से गुजारे वेंदस चरी तोखे मां जानी वाणी न भाई में उछलिया न हो तो तुझे पी जी उम्र का भी वडो आ तो पोइ छा थी पियो ना माना तू इते ही बैठी हुज इन का सुठो आ तो मां तुझी शादी ही न कराया मां इन घर में रही छा कंदस मासी अदा वारा मुझे हथ जी मानी त छा पर वो पानी पीण भी पसंद न था कन मुखे त ये था दिसन ढेड़ो अच्छे कपड़े ते रत जो टिको हो जा मां हाणे मां वधी का अदा वारन जी इया नफरत बर्दाश्त न थी करे सगा इन का पेरा मां जहर पी खुदकुशी करे छड्या मासी मुखे मुझे नसीब दी हवाले करे छ काश जेकरे अम्मा जीअरी हुजे तो मुखे ये दी न दिसणा पवना यो तो छाती चे मुझे दिया तू मलूक उठो आए हुन जो एक पैर कब्र में वनी पुगो आ हां मोन के डिठो आ आई सोचो बिया वो फैसलो करे छड्यो आ ते या मुझे गलती जी सजा है मासी जेकने मुझे जिंदगी जे 4 से जा दिसण चाहे थी तो मुझे मलूक से शादी कराए न तो सुबह सा हिन खटते तो के मुझो लाश पयल मिलंदो ना माना मां तो ता सदको वणा मां कुछ कया थी मां कुछ अदा मलूक माने हला वञ लिखंदो पोइ पे हिसाब कंदासी माई वडी बिह त सही झुमजी भी त गाल बुधो हां बुधा मुखे पहिरियों इहा गाल त बुधाए त मुंहिंजी शादी भी थींदी या इन शादी जे आसरे ते मुंहिंजो सॼो दुकान खाली करे वेंदी रोज रोज सामान जूं गड्ढियूं बधियूं थी वञे
वॾो तकड़ो आहीं मलूक, वॾो तकड़ो। जॾहिं तोखे चयो में त तुंहिंजी शादी कराइण मुंहिंजो कमु आहे, पोइ तोखे सबुर कोन थो अचे? हाँ, एॾी तकड़ 18 सालनि जी छोकिरी सां सी शादी कराई है। तो त ख्वाब में बि कॾहिं इहा कोन ॻाल्हि सोची हूंदी। छोरी त लखन में हिक आहे, पर बदनाम त थी चुकी आहे। जेकॾहिं बदनाम न थिया मलूक त छा छोरी जो संग तोखे मिले हा? इहा फिटी छोरीअ जी जो उहा बदनाम थी आहे तोखे मिले थी। इहो त तूं शुक्र कर जो छोरी बदनाम थी आहे त तोखे संग मिले थो। उहो हुनजो निभाग ऐं तुंहिंजो भाग। अरे हेॾिया हेॾिया तुंहिंजो वात त मिठो करायां। अचे इहा खा मिठाई। हा मलूक, इहे मुंहिंजो वात मिठो कराईंदो रह त तुंहिंजो सॻो सोरींदी रहां। भला ॻाल्हि त ॿुध, आख़िर चवनि छा था? ख़बर ॿुधी अथमि मलूक त छोरी बि राज़ी आहे ऐं हुनजा भाइर बि राज़ी आहिनि। विच में या मरियम जेका आहे पई थी हमपोशूं हाणे टपा पई थी ॾे रुगो। उहा पई थी रोए रंभाट करे त इन लाश खे मुंहिंजी छोकिरी न ॾियो। इहो मुंहुं लाश आहे, लाश। किथे माई किथे? मां तोखे लाश थो लॻा? हे त ॾिस, मां ॾढो ॾोटो लॻो पियो आहियां। शादी खां पहिरियां हिरिस मां हीअं बॉडी ठाहींदुसि ऐं ताक़त जा कैप्सूल पियो खावां। माई जीअं तो इहो शादीअ जो आसरो ॾिनो आहे न, रात जो रोज खीर जो किलो पीअंदो आहियां। अरे मुआ खगा, अचे पे तो बचड़न जो खीर पी छड़ी। हां, हूंदे त एड़ो जो एड़ो सांडो पान जी पे तो करी रबो। अलाए माई कीअं, अलाए गिला थी करे, अलाए नेकी थी करे। तोरी त असुल गिदरो लगी पई आहे। इहा ॻाल्हाइण जी तव्हांखे तमीज़ आहे? मां चवां थी वाट छॾियो। जे अदा तव्हांखे ॾिसी वतव न त ज़िंदा कोन छॾींदव। ख़बर आहे तुंहिंजे भाउ जी, जेको तुंहिंजो भाउ मोतबर आहे। दुआ कर असांखे जो हुन सां रियात था कयूं, न त तुआरे भाउ खे असां उबासी खाइण बि न ॾियूं। जेड़ा ठाऊक आयो न त वञी अदा सां विड़ो। अॻिते जे मुंहिंजी वाट ते आयो न त ठहियो हाणे ठहियो, कावड़ थी थिए। भला इहो ॿुधाए यारी रखंदी या न? मुआ, तव्हांखे शर्म कोन्हे? मां इहा ॻाल्हि वञी अॼु ई अदा सां कयां थी। हा हा, वञी पंहिंजे भाउ खे तव्हां ॾे त असांखे कुही वञे। वॾी आहे मल्हार खे धमकी ॾियण वारी। हले तव्हां हल। बानो बेगम, ही जेको कुछ थी रहियो आहे न, तुंहिंजे ऐं तुंहिंजी छोकिरी जी ज़िद जे करे थी रहियो आहे। सिर्फ तुंहिंजे करे। ॿ भाउ अकबर खान ऐं राणा खान पाण में जुदा थी विया आहिनि। जेकॾहिं तूं बहाना बि रायो असां तरफ़ ॾेखारी हा न त अकबर खान पंहिंजी धीअ जो संग मुंहिंजे भाउ घोराम लाइ ॾे हा। पर तो अकबर खान जा कन भरे भरे हुनजो दिमाग़ ख़राब करे छॾियो। बस या अञा कुछ ॻाल्हाइणो अथई? बानो बेगम, मुंहिंजे ॻाल्हाइण ते तोखे अजाई थी बुछां लॻे। ॻाल्हि अञा बि वई न आहे। ज़िद छॾ, घोराम लाइ दुआ जो रिश्तो ॾे, वरी पाण में हिकु थी वञूं। घणा चक्कर माई वसाई तोखे जवाब ॾियां त तूं आसरो पले वेंदीअ। तूं ख़ुश बि तॾहिं थींदीअ जॾहिं पंहिंजे मुड़ुस खे माराईंदीअ ऐं पोइ मुंहुं मथो पिटींदीअ त हीअ मूं छा कयो, कहिड़ो ज़ुल्म थी वियो, या उसे घोड़ाड़े मां बेवा बणिजी वियसि। मूं त कॾहिं सोचो बि न हो। बस वसाई बस, या अञा वसंदीअ? अञा तो वसाई जो वसण ॾिठो किथे आहे बानो बेगम? जॾहिं न मां तो मथां वसियसि, न फुड़ी न वॾ फुड़ो, असुल गड़ो ई गड़ो। हाणे महिरबानी करे इहो गड़ो वञी पंहिंजे घर वसाए ऐं त हलण जी कर। थेला ॾेई न कढई। वॾी आई आहे रिश्तो वठण, मिटी माइटी इहे कबी आहे, धड़का धामान ॾेई। ॿियो कीअं घुरां बानो बेगम? घणो ई असां पंहिंजो नक तुंहिंजी जुतीअ मथां रगड़ियो, तुंहिंजे अॻियां लेथड़ियूं पातियूं, पर तोखे असांजो कदर किथे थियो? तो त चयो मुंहिंजी छोरियुनि जा घोट असुल आसमान मां लहंदा। आसमान मां लहण त परे जी ॻाल्हि आहे। हिकु छोरीअ त घर छॾे त मां पंहिंजी जान छॾाइण जी बि कोशिश कई, पर तव्हां हुनखे न बख़्शो। हुन त पंहिंजा सर ॾेई त मां पंहिंजी जान छॾाई।
बिन जो भी सिर खणो पो पंहिंजी समूरी जायदाद तूं ऐं अकबर खान खणी कबर में वञो ऐं ख़ुदा कंदो कीड़ा पवंदव कीड़ा। अम्मा असांजा रिश्ता कयो त हिन घर मां अज़ाब हटे। अम्मा सिर्फ तव्हां पंहिंजा पेर संभालींदी वञो, को बि अज़ाब न आहे। इन्हनि वात खोरियुनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾियो। नानी सियाणी जगह न तू मुझो न्यापो सदोरी ताई पहुंचाई त तौबा अब्बा तौबा कर तौबा। असली तो के सुल्तान वारन की खबर ही कान्हे का। अरे छित्ता लगा था वतनी छित्ता। जेकर ने थोड़ी बुनन के बाफ पई वो गरीब जा थोड़ी फिफड़ा ही कढी रखदा। नानी सियाणी केड़ो हु सजो डी घर में वेठान तुरगो कम के पट वरियाम पुट उनन जे घर वञण भी त मसलो आहे न। वो हर वक्त मुखे शक जी निगाह सां ॾिसंदा आहिनि। जनरो जनरे सां गडियो पियो नानी सियाणी भला तो न्यापे ॼण में छा थींदो पूरा 2000 ॾींदो साए। इत्तेफाक को न पुछी इंदो आ पवे सुल्तान वारन के खबर तने तुझे 2000 जे करे मां पांजो पाण खणी मारे विजा लाबा न मुखा कोन पुजई। भला 5000 ॼाए थो 5000 5000 अच्छा जी वठ वठ हां हे थई गण गण चंगी तरह गण जा। हाने बुधा केड़ो कम नानी सियाणी ही मोबाइल अथई या तो के सिर्फ सदोरी ताई पहुंचाणी आहे। तू मुझे लाइ चवंदी हस न तू तो का वठंदी सिर्फ उनके एतरो चेजा मुखे उन सां थोरो ॻाल्हाइणो आहे। ठीक आ मां कोशिश कया थी मोबाइल जे करे वतई त ठीक आ न त तुंजी मोबाइल तो के वापस आणे दीदम। हां बाकी न पैसन जो सफा आसरो लाए छड़ जाए पता वरी सुबारे वती हो गाड़ी कंदो। नानी सियाणी पैसा मुके वापस कौन था गुरजन तू सिर्फ सच्ची दिल सां कोशिश कजा। अबा इन छोरन मुखे दिसी वतो आ अगे मुखे शक जी निगाह सां ॾिसंदा आहिनि वधीक शक कंदा मां हाणे हलाए अदा मां सम्झां थो त वरियाम नानी सियाणी सां न्यापा मोकिलींदो अथई। मुखे सोराना तो वारी गाल सही थी लगे पुछा सलाह थई वञूं टंगूं नानी सियाणी जो पहिरियां पक करण दे अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि पक्की निकिती न तो बंदूक हणण में देर कोन कंदोसां। हाणे असांखे थोरो नज़र रखणी पवंदी। अलार जेकॾहिं ईअं आहे त पोइ अदी खे भॼाइण में सोराना नानी सियाणीअ जो हथ आहे। रानी तोखे छॾे खणी न ॻाल्हि खे कुत्ता आहिनि भौंकंदा त भौंकण ॾियनि न भाॼाई अॼु अचे था इन मल्हार ऐं गुलूअ जी दाह मां अदा खे अॼु ज़रूर ॾींदसि। चरी नथी जेको थियो उनखे दरगुज़र कर। जेकॾहिं तूं आलम खे न दाह ॾिनी त नुक़सान थींदो ऐं खून बि थी सघे थो। खणी अदा जहिड़ो न करे भाॼाई पर हुननि खे सम्झाणी त ॾींदो न। राणी तोखे त ख़बर आहे न त मल्हार वारनि सां असांजो खाइण पीअण कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेकॾहिं न आलम खे तुंहिंजी इहा ख़बर पई त तुंहिंजो इन घर खां निकिरण ॿार बंदि थी वेंदो। राणी तूं अवेल सवेल बनी बारे ते बि वेंदी आहीं उहो बि तुंहिंजो निकिरण बंदि थी वेंदो। पोइ छा मां हुननि लोफरनि जी दाह अदा खे न ॾियां? न का बि ज़रूरत न आहे दाह ॾियण जी। अॻिते हिननि खे घिटीअ में ॾिसी त वाट मटाए घर हलींदी करे। तुंहिंजी दाह ॾियण जे करे जेकॾहिं को नुक़सान थिए
त इहो सुठो आहे। कोन ॾींदसि न मल्हार जी दहादा खे, भली मों दोदा फाड़े ॾिसे। अस्सलाम वालेकुम अदी मरियम। वालेकुम सलाम जी। खैर लगो पिया न सब? हाँ जी, अल्लाह शुक्र है। यो अदी मरियम भला या कुंवार नजर कोन पई अचे? अदी मुझी न्याणी नसीब अहिड़ा किथे जो कुंवार बणजे। आई नसीब भला थस नसीब। हूं सॼो कम ठाहे छॾियो आहे, बस रुगो तूं राज़ी थी। कमाल थी करे नानी सियाणी, छा मलूक ऐं सदोरीअ जी जोड़ी ठहे थी? आई जेकॾहिं नथी ठहेसि त भला आसमान मां तूं लाहे आ जोड़ी जे लाइ? हां ॻाल्हि थी करी। आई केरु आहे उनखे चवण आखण वारो? अकेली थींदी, अकेली घर जी मालकियाणी। आई इहो जेको मलूक आहे न, इहो बेपनाह प्यार कंदुसि। हा भाई अल्लाह भलाई कंदो। अचन सुल्तान वारा, मां उन्हनि सां सलाह कयां। आई मरियम भला या सदोरी आहे किथे? भला मां मिली त वञासि। सदोरी कमरे में आ। अती मरियम भला पोइ मां उन सां मिली सघां थी? हाँ माई मिली सघेंसि थी, पर तू उनखे सम्झाए जाए त पाण संभाले। रोई रोई हाल ई विञाए छॾिया अथई पंहिंजा। हा तूं फिक्र ई न कर, मां पाणे थी दिलासो ॾियांसि वञी, पाणे पंहिंजो पाण खे संभालींदी। अरे यार अञा ताईं तोखां उहा कावड़ न थी वञे? अदा इन छोरी खे वॾी मस्ती आहे, इन जी मस्ती मां ख़त्म कंदुसि। अदा हाणे छॾ इन ॻाल्हि खे, खणी ॿी का ॻाल्हि कर। अदा जॾहिं तोखे हिकिड़ी आहे त ॿी जे चक्कर में छो पियो आहे? छॾ राणीअ खे, कर पंहिंजी मस्तानी सां कचहरी। मूंखे वाई जी खाटी करणी आहे, मां हलां थो। दिल खोले कचहरी करीस। जी मस्तानी। छा ॻाल्हि आहे मस्ताना, परेशान आहीं? न किथे, मां परेशान किथे आहियां? समझा थी त तुंहिंजी मूंसां दिलि हाणे घटि थी वई आहे। शरी मां मरी त सघां थो, पर तोसां कुर्ब घटि थिए ईअं थी नथो सघे। सच मूंसां एॾो प्यार कंदो आहीं? मस्तानी जॾहिं वक़्तु अचे न त आज़माए ॾिसजांइ, तुंहिंजे मथां मां रत जो फुड़ो फुड़ो कुर्बान करे छॾींदुसि। अल्लाह एॾो प्यार? भला तूं ॿुधाए, मूंसां प्यार कंदी आहीं या ईअं टाइम पास करण लाइ मूंसां ॻाल्हाईंदी आहीं? कसम सां मस्ताना, मां पंहिंजे दिली दिल में तोखे पंहिंजो घोट राजा मञी छॾियो आहे। जेकॾहिं तुंहिंजा माइट तुंहिंजी शादी ॿिए हंधि कराइनि त पोइ? शादीअ खां पहिरियां मां तोसां भॼी हलंदसि, पोइ त मूंखे वठण ईंदी न। जंहिं ॾींहुं बि तूं हुकुम कंदीअ न मस्तानी, मां तो वटि उॾी अचे पहुचंदुसि। जॾहिं इहो वक़्तु आयो तॾहिं तोखे आज़माए वठंदसि त मुंहिंजो मस्तानो केॾो मूंसां सचो आहे ऐं केतिरो प्यार करे थो। मस्तानी मां बि तोसां वाइदो थो कयां, जेकॾहिं मां शादी कंदुसि न त तोसां कंदुसि। तूं सिर्फ़ु मूंखे पंहिंजे माइटनि जो ॾस पतो ॾे त मां पंहिंजे वॾनि खे तोॾां मोकिलियां। न मस्ताना, तूं अलाए किथां जो ऐं मां अलाए किथां जी, ईअं असांजो रिश्तो कोन थींदो। जॾहिं वक़्तु आयो
तॾहिं तोखे ॿुधाईंदसि त तोखे किथे अचिणो आहे। मूंखे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे मस्तानी, जंहिं ॾींहुं तूं मूंसां मिलण ईंदी। मूं वाइदो कयो आहे ऐं ज़रूरु निभाईंदसि, पर तूं पंहिंजे वाइदे ते पूरो रहिजांइ। मस्तानी, जंहिं ॾींहुं तो मूंखे मिलण लाइ चयो, उन ॾींहुं हिन दुनिया ते छो न दोज़ख जी बाहि लथल हुजे, पर तुंहिंजो ही मस्तानो तो ताईं ज़रूर पहुचंदो। पोइ ते हीअ मस्तानी तुंहिंजी बि कोन हटंदी, इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। हाय हाय मस्तानी, हलाए कॾहिं मिलंदी। आई मां घोर वञा, नानी सियाणी तो सदको वञे। हे तूं पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि? नानी सियाणी, इहे त नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं पई थी ज़माने में हलनि। रुगो तूं पाण खे कसूरवार न समझ। तूं भला मूंखे इहो ॿुधा त हिते कहिड़ी खीर जी धोतल आहे? ऐं मूमल जे वञण खां पोइ गूंज ऐं दुआ जो अञा पियो चकर हलई। ऐं इहा नाहे पंहिंजो राणी आलम खान जी भेण सॼो ॾींहुं मोबाइल ते सटक बटक पई थी लॻेसि। कहिड़नि जा कारनामा ॿुधाए, कहिड़नि जा तोखे ॿुधायां, सभिनी जा कम लथा पिया अथई। ऐं मां त दर दर ते थी वञा न, मूंखां पुछ। इहा विंदर हर दर ते हर घर में पई हलई। रुगो तूं पंहिंजो पाण खे अलाए छो थी कसूरवार करी। ऐं मां त मलूक जो रिश्तो तुंहिंजे लाइ खणी आई आहियां न सदोरी। मञा थी त हुनजी तुंहिंजी उमिरि में वॾो फ़र्क़ु आहे। हुनजी शादीअ जी उमिरि चढ़ी वई आहे, पर औरत खे ढकु खपे। मलूक सां शादी करे वञी वेही रहो। ओए उते न तोखो केरु पुछण वारो, न पादर न हणण वारो। पोइ थी तूं पंहिंजी मर्ज़ी वारी। इन खां वधीक सदोरी तोखे छा घुर्जे? इहो त सही आहे नानी सियाणी, पर पर खे छॾ। इहो रोड पर पंहिंजो बंदि करे, पंहिंजो पाण खे संभाले। छो करे इहा ग़लती हर इंसान खां थींदी आहे, पर मां कोन मञींदसि त को इहा को ग़लती कई आहे। प्यार करण को पाप कोन्हे को। हे ॾिस न, मां तुंहिंजे लाइ छा आंदो आहे। मोबाइल, पर नानी सियाणी मां करे कंदसि। ऐं तूं रखो त सही, इन सां पंहिंजी दिलि विंदराइजांइ। वरियाम ॾिनी अथई ऐं घिटी में सफ़ा मूंखे चंपड़ी पियो त हीअ कीअं बि करे वञी रुगो सतोरी ताईं पहुचा। न नानी सियाणी मां छॾ हाणे पकाईअ खे। मोबाइल लिका त केरु ॾिसी न वठे। जॾहिं राति जो सभु सुम्ही पवंदा न, पोइ वरियाम तोसां कचहरी कंदो। पंहिंजे रूह खे पई विंदराइजांइ। चङो हाणे मां हलां थी। किथे तुंहिंजे घर भाती सभु वरी मूं ते शक न कनि त इहा सियाणी यकी सदोरी सां छो वेठी आहे। ऐं ॿुध सदोरी, मोबाइल खे चङी तरह ध्यान सां रखजांइ। पता किथे तुंहिंजे भाइरनि खे ख़बर पवे त क़यामत मचाए छॾनि। ऐं अलाह ख़ुशि कंदी, भाग थींदई भाग। मलूक सां शादी करे छॾ। ऐं पोइ वरियाम सां मिलण खां बि केरु कोन तोखे रोकींदो। चङो हाणे मां हलां थी। सुल्तान आलम खान ऐं अकबर खान इन ॿिन्ही मां जेसीं ताईं असां कंहिं हिक खे नथा लेटायूं, तेसीं ताईं असां हिते पंहिंजा पेर पुख्ता कोन करे सघंदासीं। जेकॾहिं असांखे अकबर खान खे कमज़ोर करणो आहे त सभ खां पहिरियां ई असांखे आलम खे लटाइणो पवंदो। हा सुल्तान, तूं सही पियो चवी। आलम खान खे मारण सां अकबर खान जूं वायूं पताल थी वेंदियूं। पर मां आलम खान खे मारण एॾो को वॾो मसइलो कोन्हे। वो तो सॼो ॾींहुं हथ ख़ाली वते तो घुमंदो। पहिरियां हथे ख़ाली घुमंदो हुयो, पर हाणे न। हथियार खयों तो वते तो कहिड़ो फ़र्क़ु तो पए। पासो वठी ॾियऊंसि था कुख वारी बंदूक, असुल आंड्रा कुतनि खे बि नसीब कोन थींदसि। ठीकु आहे, इन्ही कम में देर न लॻंदी।
पर गोराम असां सां गॾु हूंदो। छो सुल्तान, तूं आलम खान खां रिझी थो छा? थो कोई कहे सा लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया